अस्सलाम वालेकुम दोस्तों पोइ वीडियो में असां ऑक्टल ऐं बाइनरी जी कन्वर्जन पढ़ीसीं ऐं उन में ॿ मेथड त मां तव्हांखे सेखारिया, पर हिकिड़ो मेथड जेको इंतिहाई ईज़ी आहे उहो आहे टेबल वारो। छो त टेबल अगरि तव्हां हिकिड़ो दफ़ो ठाहींदव न, पोइ तव्हांखे बाइनरी मां ऑक्टल, ऑक्टल मां बाइनरी ॿई कम तव्हांजा सवला थी पवंदा। हाणे उनजे ठाहिण लाइ पहिरियों छा कंदव तव्हां, पहिरियों तव्हां 0 1 2 3 4 5 6 7 ताईं हलंदव, एस ताईं हलंदव ऐं उनजे आॾो मतिलबु उनजे आॾो टिनि खाननि वारो माना तव्हां ठाहींदव। कीअं माना पहिरियों तव्हां 3 लाइनूं ठाहे वञो, ठीकु आहे, मतिलबु 4 बंदि करे हे 0 जो, ठीकु आहे, मां अॻु में ठाहे रखी आहे, वरी हिनखे ॾींदव 1, हिनखे ॾींदव 2, अहिड़े हिसाब सां तव्हां पूरी टेबल वेंदे 7 ताईं ठाहे वञो, ठीकु आहे। छो त ऑक्टल जो मतिलबु इहा आहे त 0 खां वठी 7, ऑक्टल माना 8 ऐं 8 जेको बि सिस्टम हूंदो आहे हुन में पाण उहो अदद न हूंदो आहे, 8 त 8 न हूंदो हिन में, ठीकु आहे। 0 1 खां वठी 7 ताईं हलंदव। हाणे तव्हांखे हिननि खाननि में छा रखिणो आहे उहो तव्हांखे ॿुधायां। मां पोइ वीडियो में सेखारे आयो आहियां, वरी बि हिकिड़ो दफ़ो सेखारियांव थो, ठीकु आहे। 8 सिस्टम आहे न दोस्तो, हिन जो हाफ छा थींदो 4, ठीकु आहे। हाणे हिन जी बाइनरी ऑक्टल टेबल था ठाहियूं बाइनरी जी, माना बाइनरी सिस्टम में, त हिन जो छा थींदो 8 जो हाफ 4, त यानी असां छा कंदासीं 4 दफ़ा 0 ऐं वरी 4 दफ़ा 1, ठीकु आहे। हाणे वरी चेन जो हाफ छा थींदो 2, यानी 2 दफ़ा 0 पोइ 2 दफ़ा 1, 2 दफ़ा 0 2 दफ़ा 1, जेको बि जवाबु ईंदो न ओड़े हिसाब सां असां 0 ऐं 1 खे रिपीट कंदासीं। वरी ॿिनि जो हाफ छा थींदो आहे 1, यानी हाणे 1 1 ईंदो, हिकिड़ो दफ़ो 0 हिकिड़ो दफ़ो 1, हिकिड़ो दफ़ो 0 हिकिड़ो दफ़ो 1। अञा हेठि आहिनि खाना, छा थींदो 0 1 0 1। टेबल तव्हांजी दोस्तो तयारु आहे। मां हिनखे रिमूव कयां ऐं थोरो स्क्रीन खे नंढो कयां जीअं टेबल सॼी नज़र अचे तव्हांखे। टेबल दोस्तो तयारु थी वई तव्हांजी। हाणे पाण क्वेश्चन, जेके बि क्वेश्चन सभु थी वेंदा, ॾिसिजो। हाणे मिसाल ऑक्टल मां कन्वर्ट करिणो आहे न दोस्तो, ऑक्टल मां बाइनरी में, त हिते जेको बि नंबर अची वेंदो उहो 8 खां त नंढो ई हूंदो, ठीकु आहे। ईअं न त हिते 9 ऐं 1 हुजे, न, छो त ऑक्टल में 7 खां मथे नंबर हूंदो ई न आहे, ठीकु आहे। मां त चवां हिते आहे 77, या हलो ठीकु आहे 77 न त 75, ठीकु आहे, 75 खे कन्वर्ट करिणो। हाणे हूअं माना अगरि तव्हांखे टेबल न हूंदी न, पोइ पहिरियों हुनखे डेसिमल में करिणो पवंदो, पोइ बाइनरी में, माना बेस 8 मां पहिरियों बेस 10 में, वरी 10 मां 2 में, पोइ तव्हांजो जवाबु ईंदो हिते। त इहो टिवकड़ो कमु थींदो, इन करे तव्हां हिनखे छॾियो। हीअ टेबल सफ़ा सवली अथव, उमेदु आहे तव्हां सिखी विया हूंदव। त हाणे छा थींदो दोस्तो 7 5, त पहिरियों 5 जी जाइ ते लिखूं, त 5 जी जाइ ते ऑक्टल टेबल में आहे छा, ॾिसो दोस्तो 5 जी जाइ ते छा आहे 1 0 1, यानी 1 0 1 लिखिणो पवंदो। पोइ आहे 7, 7 जी जाइ ते अथव ॾिसो 1 1 1, यानी 1 1 1, अची वियो जवाबु, हे जवाबु आहे, ठीकु आहे। हाणे त हलूं पाण कोई ॿियो एग्ज़ाम्पल खणणु। अच्छा, पर जेकॾहिं वरी तव्हांखे हाणे ॾिसो ऑक्टल मां बाइनरी में बि थी वेंदो, बाइनरी में ऑक्टल बि थी वेंदो। मिसाल हिकिड़ो 1 0 0 ऐं साईं 1 1, ठीकु आहे। हाणे हिन में अगरि करिणो आहे त तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त हिन में 3 जा जोड़ा ठाहिणा पवंदा। त 3 जा जोड़ा छो त टेबल में 3 जा जोड़ा मिलियल आहिनि, ॾिसो हे 3 आहे न, जोड़ो 3 आहे न, 3 जो आहे। त पछाड़ी खां अगरि शुरू कयां त हीउ 3 जो जोड़ो आहे ऐं हीउ 2 जो आहे। 2 खे करण लाइ मां 0 ॾेई सघां थो हिनखे, ठीकु आहे। अॻियां 0 फ्री आहे। 0 1 1 छा आहे 0 1 1 अथव 3, ऐं 0 1 0 छा आहे 0 1 0 अथव 2, यानी 3, अची वियो 23 ऑक्टल में, ठीकु आहे। माना मथियों बाइनरी हो, हेठियों ऑक्टल आहे। माना मुख़्तलिफ़ तरीक़े सां तव्हां ईज़िली तरीक़े सां तव्हां ॿई सिस्टम ऑक्टल ऐं बाइनरी खे हिक ॿिए में चेंज करे सघो था, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन टेबल जी मदद सां। उमेदु आहे तव्हांखे टेबल ठाहिण आई हूंदी ऐं तमामु सवली आहे, ऐं कन्वर्ट करणु आयो हूंदो।
इन खां बाद में असांखे सिस्टम ते ॿ टे ॿिया वीडियोज़ बि ठाहिणा आहिनि। मूंसां गॾु रहो, वीडियोज़ खे शेयर कयो यार, वीडियो सभु ॾिसो, तमामु ॾिसो, मूंखे वॉच टाइम जी ज़रूरत आहे। महिरबानी।